नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में जश्न ईद मेलादनबी के सिलसिले में शानदार रैली कढी वई है। रैली यूसी मस्जिद खां वठी शहर के मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे मदनी चौक ते इख्तिताम थी है, जंहिंमें शहरिन तमाम वॾे अंग में शिरकत कई है। शिरकत कंदड़नि में ॿारनि बुज़ुर्गनि समेत तमाम वॾी तादाद में शिरकत करे आखिर ज़मा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कयो वियो। मेलाद कमेटी मटियारी तरफ़ां कढियल मोटरसाइकिल मेलाद रैली में बशीर खत्री, अब्दुल रज़ाक मेमन रैली जी अॻवानी कई। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रबी अवल जो महीनो ईद वांगुरु हूंदो आहे। असांखे हिन भलारे महीने जो सॼो साल इंतज़ार हूंदो आहे। असीं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरवीकार आहियूं। असां मुसलमान जो अक़ीदो आहे ही महीनो आका दोनो जहान आलिम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो महीनो। असांखे इबादतूं करणु घुर्जनि, मेलाद मल्हाइणु घुर्जनि। सॼी दुनिया में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यार, अमन, मोहब्बत, भाईचारे जो दर्स ॾिनो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।